अल्लाह जे हुकुम चए थो न मुझो हुकुम थई वञ पंहिंजे बाबे जी गर्दन धड़ खां धार करे मां मोहम्मद करीम जे ख़िदमत में खणी आ किताबन में चदो जने मुझे साईं जे पाक ज़ुबान मां ये लफ्ज़ निकता हज़रत तलहा इए भगो जे कमान मां तीर निकरंदो इए भगो जे कमान मां तीर निकरंदो वने पे बने बाबे के कत्ल करण जने मुझे साईं ॾिठो तो मुझे गुलाम ने मुझे से तलहा भेजा सबूर कजा तलहा साईं खैर बात रोकियो हज़रत तलहा मोटो मुझे साईं जो तलहा तू हुकुम चे पियो मां हुकुम दिनुम मां इम्तिहान पे वठा तलहा तू तलहा मां मोहम्मद करीम जे इम्तिहान में पास थी वई सुभान अल्लाह मोहब्बत सा चो सुभान अल्लाह यो हज़रत तलहा रज़ी अल्लाह तआला आखिरी वक्त अलाल जी हालत बुखार जी शिद्दत हज़रत तलहा जो घर मदीने का थोड़ो फासले थे जरे मुझे साईं के खबर पई मुझो तलहा सख्त बीमार शदीद अलाल जी हालत मुझो साईं उठो पंहिंजे सहाबा के चई ओ मुझा सहाबियो मूंखे पंहिंजे तलहा का तबा पुरसी करनी हलो त तलहा जे घर हलो मदीने जो मीर अॻियां है सहाबाए किराम कट हैं जरे मुझो साईं हज़रत तलहा जे घर आयो हज़रत तलहा आरामिया शदीद तकलीफ जी हालत शदीद हलालत जी हालत मुझे साईं दुआ कई हज़रत तलहा जे घर का बाहर आयो हज़रत तलहा जा माइट भी मौजूद हैं अकारब भी मौजूद हैं अजीज भी मौजूद हैं मुझे साईं चो बुधो मुझे तलहा जो आखिरी वक्त जहान के छलण वारो फानी जहान का पर्दो मटाइण वारो बुधो जरे तलहा फानी जहान के छड़े मुझे तलहा के गुस्ल भी ॾिजो मुझे तलहा के कफन भी ॾिजो मां मोहम्मद करीम के मदीने में तला ॾिजो मां पाण अची पंहिंजे गुलाम जो जनाज़ो पढ़ाईंदुमि मुझो साईं मदीने रवानो थी वियो शाम जो वक्त हज़रत तलहा जी अख खुली पंहिंजनि अज़ीज़नि खे सॾु कयईं माइटनि खे सॾु कयईं चई ॿुधो लॻे थो मुंहिंजो आख़िरी वक्त जहान खे छॾण वारो दुनिया खां पर्दो मटाइण वारो रात जे पहर में मुंहिंजी वफ़ात थींदी ओ मुंहिंजा माइट रात जो टाइम हूंदो मुंहिंजे साईं खे मुंहिंजे वफ़ात जो इतला न ॾिजो रस्ते में यहूदिन जा घर आहिनि काफ़रनि जा घर आहिनि मता यहूदी काफ़िर मुझे साईं के ईज़ा ॾियनि ॿुधो मां तलहा पंहिंजे जिस्म ते हर शइ बर्दाश्त करे सघां थो लेकिन मदीने जे मीर जे जिस्म अंदर ते मां तलहा कंदो भी बर्दाश्त नथो करे सघां रात जो वक्त थियो मुझे साईं जे गुलाम ते नजर तकियो खुदा जो कसम सुभान अल्लाह चवंदा त मता कंहिंजी दिल न चवंदी त मुंहिंजो जनाज़ो मदीने जो मीर न पढ़े अबा जेको आशिक हूंदो न चवंदो त मुंहिंजो जनाज़ो मदीने जो मीर पाण पढ़ाए लेकिन दिल में मरण जे वक्त भी इहो ख्याल आहे वफ़ात जे वक्त भी इहो ख्याल आहे मता रात जे पहर में मुंहिंजे साईं खे को यहूदी नुक़सान पहुचाए पंहिंजो फिक्र न आहे आमिना जे लाल जो फिक्र खुदा जो कसम जे असां कहिड़ो इश्क रहियो तोखे मुंहिंजे साईं सां इश्क सिखणो आहे त हुज़ूर जे सहाबा खां सिखी आहे मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह तोखे हुज़ूर सां इश्क सिखणो त हुज़ूर जे गुलामनि खां सिखी आहे तवज्जो कजाए जंगे बदर जो मैदान आहे इस्लाम ऐं कुफ्र जी पहिरीं जंग आहे हेॾा मुस्लमान 313 मुंहिंजे साईं जा सहाबा होॾा काफ़िरनि जो अबू जहल जी क़यादत में हज़ारनि जो लश्कर आहे मुंहिंजो साईं ख़ीमे जे अंदरि आयो मुंहिंजे साईं पंहिंजी जबीन न्याज़ झुकाई मुंहिंजो साईं सारो कतार रोए थो ओ मुंहिंजा अल्लाह अॼु इस्लाम ऐं कुफ्र जी जंग आहे अॼु मुस्लमाननि ऐं काफ़िरनि जी जंग आहे ओ मुंहिंजा अल्लाह हेॾा 313 अथई होॾा काफ़िरनि जो हज़ारनि जो लश्कर अथई ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे सहाबा जी पारत अथई इस्लाम जी पारत अथई मुस्लमाननि जी पारत अथई ओ मुंहिंजा अल्लाह हे
इस्लाम जी बका जो सवाल जनाब सिद्दीक अकबर रजी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो मुझे साईं एडो लंबो सजदो क्यों मुझो साईं एडो रुनो जो मां साईं जन जे कदमन के हथ होयम ओ मुझा साईं ॾाढी दुआ थी वई साईं पंहिंजो चेहरो मथे खो साईं ॾाढी दुआ थी वई साईं पंहिंजी जबीने न्याज़ मथे खो जॾहिं मुझे साईं पंहिंजे ख़त्मे नबुव्वत वारो चेहरो मथे खयो मुझे साईं बदर जे मैदान ते नज़र डोड़ाई मुझे साईं फरमायो अबू बकर मुबारक थई अबू बकर मुबारक थई अबू बकर मुबारक थई रब मुसलमानन जी मदद जे लाइ सहाबा जे मदद जे लाइ आसमानन खां फरिश्ता उमाणे छॾिया आहिनि जॾहिं जंग शुरू थी तेरा 313 रब जी नुसरत ऐं मदद हुई तबाह करे छॾियो कुफर जॾहिं जंग पूरी थी मुसलमान फतेहयाब थिया मुंहिंजो साईं बीठो आहे ॾिसे थो मुंहिंजो साईं हे मुंहिंजा सहाबी शहीद थिया हे मुंहिंजा सहाबा ज़ख्मी आहिनि हे मुंहिंजा सहाबी सही सलामत मौजूद आहिनि मुंहिंजे साईं खे हज़रत साद नज़र न आयो मुंहिंजे साईं सहाबा खे चयो त मुंहिंजो साद कोन्हे ॾिसो मुंहिंजो साद किथे आहे सहाबा किराम हेॾी वरी ॾिठो साईं साद त नज़र नथो अचे मुंहिंजे साईं पंहिंजे हिकिड़े ग़ुलाम खे चयो मुंहिंजा सहाबी हे थोरी चाढ़ीअ वारी जॻह आहे हिते मथे चढ़ी वञ साद खे आवाज़ ॾे मुंहिंजो साद तोखे जी असां जवाब ॾींदो चओ त सुभान अल्लाह वो मुझे साईं जो गुलाम उन चालीह ते चढ़ी आयो चालीह ते बीठो आ चए तो साद काथे आ साद काथे आ तोखे आमिना जे लाल याद कयो आ तोखे मदीने जे मीर याद कयो आ ओ साद काथे आ तोखे रब जे महबूब याद कयो आ अल्लाहु अकबर कबीरा हिकड़ो हथ फिजा में बुलंद थो मुझे साईं जे सहाबीअ जी नजर पई चालीह तां लही आयो छा ॾिसे साद जो सॼो जिस्म ज़ख्मन सां चूर आ सॼे जिस्म मां रत वही वियो आ जिस्म में रत जो कतरो मौजूद कोन्हे चए तो साद तुंहिंजो सॼो जिस्म ज़ख्मन सां चूर आ तुंहिंजो सॼो रत वही वियो आ तोखे चुरण पुरण जी चाह न आहे ओ साद सब्र कजाए इंतज़ार कजाए मां साईं जन खे इतला थो ॾियां साईं जन खे हेॾे थो छॾियां अल्लाहु अकबर कबीरा हज़रत साहब तो फरमाए ओ मुझा भाउ मुझे साईं के तकलीफ न ॾिजाए मुझे साईं के तकलीफ न ॾिजाए तू वेह मां पंहिंजे हथनि सां रहियूं पाए तुंहिंजे कुल्हनि ते सवार थो थिया मूंखे पंहिंजनि कुल्हनि ते खणी आमिना जे लाल जे ख़िदमत में पहुचाए नारे तकबीर शाने मुस्तफा मकामे मुस्तफा अजमत मुस्तफा शाने सहाबा नारे तकबीर जेको आशिक हूंदो आहे न उहो महशूक जे दर ते वेंदो आहे जेको मोहब्बत करण वारो हूंदो आहे महबूब जे दर ते वेंदो आहे आशिक उहो आहे जेको महशूक जे दर ते वञे महशूक खे दर दर न छॾे सवा लख सहाबा ते नज़र कर तोखे हज़रत अबू बकर मुझे साईं जे दर ते नज़र ईंदो मोहब्बत सां चई सुभान अल्लाह तोखे हज़रत उमर मुझे साईं जे दर ते नज़र ईंदो तोखे हज़रत उस्मान मुझे साईं जे दर ते नज़र ईंदो तोखे मुर्शिद अली मुझे साईं जे दर ते नज़र ईंदो अल्लाहु अकबर कबीरा हज़रत सलमान ते नज़र कर हज़रत बिलाल ते नज़र कर हज़रत अब्बास ते नज़र कर सवा लख सहाबा ते नज़र कर रब्बे मोहम्मद जो कसम तोखे सवा लख सहाबी मदीने जे मीर जे दर ते नज़र ईंदा ओ गुल मोहम्मद हाजाने जा गयूर मुसलमान जेको हकीकी आशिक हूंदो उहो पंहिंजे माशूक जे दर ते वेंदो दुआ तो क्या त रब तहां सभिनी खे पंहिंजे महबूब जे रोज़े जा दीदार नसीब फरमाए जिन खे हुजूर जे रोज़े ॾिसण जो शौक़ आहे मोहब्बत सां चओ आमीन दुआ तो क्या क़यामत जे ॾिहाड़े रब तहां सभिनी खे आमिना जे लाल जी शफाअत नसीब फरमाए तोखे चवण वारे चयो न मोहम्मद के दर पे जो आता है यारो
देखो थाने थकिया हो ता बेबा अबा जेका जेका थकियन में बई त फिजा में बुलंद कर अच्छा एक थकियो खैर कम भली वेंदो जेका मोहब्बत सां विरो चो त सुभान अल्लाह मदाइन रड़िन जे सदके क़यामत जे हाने मदीने जे मीर जी शफाअत नसीब थेव मोहम्मद के दर पे जो आता है यारो वो दर दर पे सर को झुकाता नहीं मोहम्मद के दर पे जो आता है यारो वो दर दर पे सर को झुकाता नहीं जो होता है आशिक वो जाता है दर पर जो होता है आशिक वो जाता है दर पर नबी को वो दर दर बुलाता नहीं रसूल फरमाए तो मुझे अदा मुझे साईं के तकलीफ न दे जाए मुझे साईं के इम्तिहान में तू वेह मां तुझे कुल्हन ते सवार तो क्या मुझे पंजन कुल्हन ते खणी मदीने जे मीर जी खिदमत में खणी सुभान अल्लाह वो सहाबी बैठो हजरत साद रेड़ियों पाए उन सहाबी जे कुल्हन ते पंज हथ रखया उन सहाबी हथन का वरतो हजरत साद के पंजन कुल्हन ते खणी मुझे साईं जी खिदमत में आयो जने मुझे साईं जी नजर पई त मुझे गुलाम मुझे साद के खयो तो अचे मुझे साईं भी अॻिते वधियो वो सहाबी भी अॻिते वधियो उन सहाबी हजरत साद के जमीन ते रखियो मुझे साईं बैठो मुझे साईं ॾिठो त मुझे साद जो आखिरी वक्त आ मुझे साईं हजरत साद जो मथो मुबारक खणी पंहिंजे ख़त्मे नबूवत वारी झोलीअ में रखियो मुझे साईं फरमायो साद दुनिया का पर्दो मटाइण वारो आ साद जहान छॾण वारो आ साद का फरमाइश करनी थई त फरमाइश कर साद का वसीयत करनी थई त वसीयत कर हजरत साद मुस्कुराए ॾिनो साईं कहिड़ी फरमाइश कयां साईं हे साद पंहिंजनि अखियुनि सां जन्नत जूं माणियूं ॾिसी थो वञे साईं कहिड़ी वसीयत कयां हिन साद खां वधीक कहिड़ी माउ जो बच्चो ख़ुश नसीब हूंदो जंहिंजा आख़िरी पसाव मदीने जे मीर जे कदमन में कुर्बान थींदा हुजनि ए सहाबा जो इश्क है या सहाबा जो इश्क इहो सहाबा हुजूर के तकलीफ न ॾींदा हा हुजूर जी तकलीफ बर्दाश्त जॾहिं हज़रत तलहा जी वसीयत जे मुताबिक़ रात जो गुस्ल ॾिनो वियो कफन ॾिनो वियो मुंहिंजे साईं खे न ॿुधायो रात जो पहरो हज़रत तलहा जो जनाज़ो पढ़ाए हज़रत तलहा के दफन कयो वियो जॾहिं सुबुह जे पहर में मुंहिंजे साईं खे ख़बर पई त मुंहिंजो तलहा फोत थी वियो फानी जहान खे चयो मुंहिंजे तलहा वसीयत कई त मुंहिंजे साईं खे तकलीफ़ न ॾिजो रात जो पहर हूंदो मता यहूदी नसारा काफ़िर मुंहिंजे साईं खे ईज़ा हुजनि मुंहिंजे साईं खे ॾाढो गम थियो मुंहिंजे साईं सहाबा खे चयो हलो मूंखे पंहिंजे तलहा जे क़बर मुबारक ते हलणो आहे मुंहिंजो साईं हज़रत तलहा जे क़बर मुबारक ते आयो मुंहिंजो साईं अॻियां बीठो आहे सहाबा इकराम पोयां बीठा आहिनि मुंहिंजो साईं तो फरमाए मुंहिंजा अल्लाह मुझे तलहा जी पारत थई मुझे अल्लाह मुझे तलहा जी पारत थई मुझे अल्लाह मुझे तलहा जी पारत थई ओ मुझे अल्लाह मुझे तलहा सा इन हाल में मिल जाए जो मुझे तलहा तो खे ॾिसी मुस्कुराए ओ मुझे अल्लाह ऐ तू मुझे तलहा खे ॾिसी मुस्कुराए कुर्बानिन जे करे वो शान है मान में तो ओडो हो 1400 साल गुजरी विया आहिनि अॼु बि सहाबा जो मान मर्तबो उहो ई बुलंद ऐं बाला आहे अबा का कमी आई आहे अबा का ज़रिए जी कमी आई आहे खामखा जा इख्तिलाफ है खामखा जो ॻाल्हियूं आहिनि ताकि चयो कहिया त हे वहाबी हुजूर जा गुस्ताख है तू अच त सही वहाबी जी तकरीरों ॿुध त सही हे बयान ॿुध त सही तोखे ख़बर पवंदी त हे हुजूर जा गुस्ताख न आहिनि हे हुजूर जा गुलाम आहिनि हिकिड़े साथी मूंखे वीडियो ॾेखारी वीडियो में हिकिड़ो बुजुर्ग चए पियो त असां उन नबीअ जो कलमो नाहियूं पढ़ंदा जंहिं नबीअ जो कलमो वहाबी पढ़ंदा आहिनि असां उन नबीअ जो कलमो नाहियूं पढ़ंदा जंहिं नबीअ जो कलमो वहाबी पढ़ंदा आहिनि असां उन नबीअ जा उम्मती नाहियूं जंहिं नबीअ जा वहाबी उम्मती असां उन नबीअ जा उम्मती हूं जेको मदीने जे साए रोज़े में सुतल आहे पंहिंजी तकरीर में पहुचे मां बारहा पंहिंजी तकरीर में चयो आहे त तोखे कंहिं चयो आहे त असांजो को ॿियो नबी आहे तोखे मुवहिदन जो नबी वहाबिन जो नबी तौहीद परस्तन जो नबी उहो ई मदीने वारो साईं नज़र ईंदो मोहब्बत सां चई रे सुभान अल्लाह
असा जो हो नबिया जेको जमीन ताबी करे आसमान जी तरफ इशारो करे आसमान में बीठल चंडु बिन टुकड़न में तकसीम थी वने असा जो हो नबिया जेको जमीन ताबी पंहिंजी रहमत वारा हथ खड़े आसमानन मां बरसातूं शुरू थी वजन असा जो हो नबिया जेको पंहिंजे ख़त्मे नबूवत वारा हथ कांघारी बकरी जे थलन खे हले कांघारी बकरी खीर वारी बणजी वने असा जो हो नबिया जेको पंहिंजी रहमत वारी नज़र हज़रत अबू बकर ते विझे हज़रत अबू बकर सिद्दीक़ अकबर बणजी वने असा जो हो नबिया जेको पंहिंजी निगाह अमीर उमर ते विझे हज़रत उमर फारूक आज़म बणजी वने असा जो हो नबिया जेको पंहिंजी निगाह हज़रत उस्मान ते विझे हज़रत उस्मान ज़िन्नूरैन बणजी वने असा जो हो नबिया जेको पंहिंजी नज़र मुर्शिद अली ते विझे रब मोहम्मद जो कसम हज़रत अली शेर खुदा बणजी वने असा जो हो नबिया जेको पंहिंजी नज़र सवा लख सहाबा ते विझे रब कुरान में आवाज़ दे लक़द रज़ियल्लाहु अनिल मुमिनीन इज़ युबायिऊनक तहत अश-शजरह फ़अलिम मा फ़ी क़ुलूबिहिम फ़अंज़ल अस-सकीनत अलैहिम वअसाबहुम फ़तहन क़रीबा असांजो उहो नबिया जंहिंजे सहाबा जे बारे में रब कुरान में फरमाए रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु ओ मुंहिंजा महबूब मां अल्लाह तुंहिंजे सहाबा खां राज़ी थी वियुमि मूं तुंहिंजा सहाबा मां अल्लाह खां राज़ी थी विया तोखे गलत ॿुधायो विया ख़ुदा जो पंहिंजी आक़िबत छो था तबाह हुए बर्बाद मोटी तो रब जे दरवाज़े ते तौबा कयो इस्तग़फ़ार कयो रुठल रब खे परचाइण जी कोशिश कयो मुझे साईं फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही तहां मां को तेसी ताईं कामिल मोमिन नथो बणजी सघे जेसी ताईं पंहिंजे बाबे खां वधीक मां मुहम्मद करीम सां मुहब्बत न करे पंहिंजी औलाद खां वधीक मां मुहम्मद करीम सां मुहब्बत न करे अल्लाहु अकबर कबीरा जॾहिं हज़रत अब्दुर्रहमान बिन अबू बकर मुसलमान थो पंहिंजे बाबे जी ख़िदमत में वेठो चेठो बाबा बदर जे मैदान में तू मुंहिंजे साईं ॾांहुं लड़े पियो मां अबू जहल ॾांहुं लड़ा पियो ओ मुंहिंजा बाबा विढ़ंदे विढ़ंदे लड़ाई कंदे कंदे हिकिड़ो अहिड़ो वक़्तु आयो तू मां अब्दुर्रहमान जे वार ते अची वई मां चाहियां हा तोखे शहीद करे सघां पियो हिन दुनिया मां रुख़्सत करे सघां पियो लेकिन दिल में ख़्याल आयो मुंहिंजो बाबो मुंहिंजो अब्बो मुंहिंजे जिस्म जे अंदर हिन जो खून थो डोड़े ओ बाबा इन ख़्याल जे करे मां अब्दुर्रहमान तोखे छॾे ॾिनो अल्लाहु अकबर कबीरा सदके वञा जनाब सिद्दीक़ अकबर जे शान था चवण लॻो अब्दुर्रहमान तुंहिंजे ज़हन में इहो ख़्याल आयो मुंहिंजो बाबो आहे अब्बो इन ख़्याल जे करे तो पंहिंजे बाबे खे छॾे ॾिनो लेकिन अब्दुर्रहमान उन बदर जे मैदान में जेकॾहिं तूं मां अबू बकर जे वार ते अचे हा मां अबू बकर जे निशान ते अचे हा अब्दुर्रहमान इहो न सोचा हा हे मुंहिंजो बच्चो आहे हे मुंहिंजो खून आहे हे मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे अब्दुर्रहमान इहो सोचा हा अल्लाह जो बिना फरमान आहे अल्लाह जे रसूल जो बिना फरमान आहे अब्दुर्रहमान हिकिड़े वार सां तुंहिंजी गर्दन धड़ खां जुदा करे तोखे जहन्नम उमारे छॾिया हा हिकु पंहिंजे बाबे खां वधीक हुज़ूर सां मोहब्बत हुजे ॿियो पंहिंजी औलाद खां वधीक हुज़ूर सां मोहब्बत लेकिन जेकॾहिं का शरीयत जो मामलो थो अचे न चङा भला दीनदार अल्लाह जो कसम शरीयत जो मामलो अल्लाह का माफ़ी वठंदा बाबो हाणे छा कयूं रब खां माफ़ी वठंदा हा साईं बच्चे जो मामलो थो अचे रब खे परचाए वठंदा पुट हाणे छा कयूं बच्चो आहे
मुसलमानों जेकॾहिं क़यामत जे ॾिहाड़े हुज़ूर जी शफ़ाअत खपे वठी त पोइ मदीने जे मीर खे पाण खे सभ खां वधीक वेझो बि कयो, सभ खां वधीक महबूब बि कयो। जेकॾहिं क़यामत जे ॾिहाड़े मदीने जे मीर जी शफ़ाअत खपे वठी त पोइ हुज़ूर सां मोहब्बत जी इंतिहा कयो। असां त इब्तिदाई न कई आहे, इंतिहा कहिड़ी कंदा? बहरहाल मुंहिंजे साईं फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमाइन। हिकु पंहिंजे बाबे खां वधीक मोहब्बत हुजे, पंहिंजी औलाद खां वधीक मोहब्बत हुजे, वन्नास अजमाइन समूरी इंसानियत खां वधीक मोहम्मद करीम सां मोहब्बत हुजे। अल्लाहु अकबर कबीरा। उहुद जो मैदान आहे, मुसलमाननि जो वॾो जानी नुक़सान बि थियो, वॾो माली नुक़सान बि थियो। जॾहिं सहाबा मदीने वापसि था थियनि, मदीने जूं अमड़ियूं भेंडियूं ऐं न्याणियूं मदीने खां ॿाहिरि आयो, तव्हां त हाल अहवाल मालूम कयो, तव्हां त मालूमात कयो जंग में छा थियो, कंहिंजी शिकस्त थी, कंहिंजी फतह थी। अल्लाहु अकबर कबीरा। हिकिड़ी अमड़ बीठी आहे, हिकिड़ो सहाबी गुज़रियो, अमड़ ते नज़र पियसि, चवण लॻियो अम्मा इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। ओ अम्मा तुंहिंजो बाबो जंग में शहीद थी वियो। मुंहिंजी अम्मा सबुर कयो। ॿियो सहाबी आयो, अमड़ ते नज़र पियसि, सहाबी फरमायो अम्मा इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अम्मा तुंहिंजो मुड़ुस बि जंग में शहीद थी वियो। अमड़ ख़ामोश आहे। टियों सहाबी आयो, अमड़ ते नज़र पियसि, ओ अम्मा इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अम्मा तुंहिंजो बच्चो बि जंग में शहीद थी वियो। अमड़ थी चए मूंखे ॿुधायो त सही, मुंहिंजे साईं जो छा हाल आहे, मदीने जे मीर जो छा हाल आहे, मुंहिंजो साईं कहिड़े हाल में आहे। सहाबा था फरमाइनि ओ अम्मा साईं जन सही सलामत आहिनि, अल्लाह जो फज़ल आहे, अल्लाह जो करम आहे। जो साईं जन अचनि था। थोड़ी देर गुज़री, जंहिं मदीने जो मीर आयो, उन अमड़ जी निगाह मुंहिंजे साईं जे ख़त्म नबूवत वारे चेहरे ते पई। अमड़ चए थी ओ मुंहिंजा साईं, मुंहिंजो बाबो बि कुर्बान, मुंहिंजो मुड़ुस बि कुर्बान, मुंहिंजो बच्चो बि कुर्बान। ओ मुंहिंजा साईं तव्हांजे चमकदड़ चेहरे ते नज़र पई, अमड़ जा समूरा ग़म हल्का थी विया। मोहब्बत इहा आहे। अॼु वाइदो कयो त इहे सहाबा जीअं मोहब्बत कई, असां बि उअं ई मोहब्बत कंदासीं। कहिड़ा कहिड़ा ॿई हथ फिज़ा में बुलंद कयो अब जीअं सहाबा मोहब्बत कई, ईअं मोहब्बत कबी इंशाअल्लाह। पोइ सहाबा नमाज़ पढ़ी है। हाँ साईं, सहाबा रोज़ा बि रखिया, सहाबा ज़कात बि ॾिनी हुई, सहाबा काबे जो हज बि कयो हो, सहाबा ग़रीबनि मिस्कीननि जी ख़िदमत बि कई हुई, सहाबा यतीमनि जी किफ़ालत बि कई हुई, सहाबा पंहिंजनि मिटनि माइटनि दोस्तनि अकारिबनि जा हक़ बि पूरा कया हुआ। ॿियूं शयूं परे त मां हल्फ़नि चवां थो, जेकॾहिं 100 माण्हू मौजूदु आहिनि न त 98 माण्हुनि सुबुह जी निमाज़ ई न पढ़ी हुज़ूर जा आशिक़ आहियूं, निमाज़ न पढ़ंदासीं। हुज़ूर जा आशिक़ सच्चा आहियूं पर रोज़ो न रखंदासीं। असांजे इश्क जी इंतिहा आहे पर ज़कात न ॾींदा, माल प्यारो। असांजी हियाऊं फाटे थो पर पैसो प्यारो आहे, काबे जो हज न कंदासीं। हाँ साईं, मुसलमानों जेकॾहिं निमाज़ न पढ़ियव, रोज़ो न रखियव, ज़कात न ॾिनव, काबे जो हज न कयव त क़यामत जे ॾिहाड़े ईअं न थिए जो मुंहिंजो साईं तव्हांखे ॾिसी पंहिंजो चेहरो अनवर फेरे छॾे। अॼु मस्जिदूं वीरान लॻियूं पयूं आहिनि, ख़ुदा जो कसम। अॼु मस्जिदूं पुकारनि थियूं, को आहे जेको अल्लाह जे फर्ज़ निमाज़ खे पढ़े। असांजा हिकिड़ा साथी के इलाइक़े में विया तबलीग जी नियत सां, चयोसीं वियासीं उन इलाइक़े ॻोठ जे अंदरि, छा ॾिसूं मस्जिद गंदगीअ सां भरी पई आहे। सामान रखियोसीं, जल्दी में मस्जिद खे साफ़ कयोसीं, गंदगी पाक मस्जिद खे पाक कयोसीं, गंदगी ॿाहिरि कढीसीं ऐं साफ़ करे मस्जिद खे शाम जे टाइम सामान रखी मस्जिद में वेठासीं। मस्जिद ॻोठ वारा आया, ॻोठ वारनि जो दॿा तव्हां हिन मस्जिद में रहंदव,
समझो अल्लाह जो घर मजदा के रहंदा से रब जे घर में कोठ वारन जो भली रहो लेकिन रात जो ते वडियो बलाऊ इने रात जो वडियो बलाऊ इने जेके बलाऊ ताके खाई वजन त असा जिम्मेदार न आयो उनन साथियुन के चबा ठीक आ बलाउन के चढ़ जो त पाण वडियो बलाऊ आयो छोरा जो सुमी प्यासे अधरात जो टाइम हो अधरात जे टाइम में अचानक वडियो रणियो चीखू ऐं रोइण जा आवाज शुरू थी के संयो अख खुली थी बेटा रे जाई भी के बलाऊ पूजी वे ते डाडो परेशान जिक्र शुरू किया से विरद शुरू किया से कुरान जी तिलावत शुरू कई तिलावत करे आवाज रोइण जा प्या हलन वडियो थाऊ हूं रणियो हुजन असा जो से अल्लाह जा बना को जिन्ना इंसाना भूता केरा बुधाए त सही छा गाला रोने जी वजह केड़ा बुधाए त सही कि तो के अल्लाह जो वास्तो तो के कुरान बुधाए त सही जिने उनके अल्लाह जा वास्ता देना से कुरान जा वास्ता देना से वो रोने जो आवाज बंद थियो ऐ आवाज आयो मा कोई इंसान ना है जिन्न ना है भूत ना है मा अल्लाह जो घर मस्जिद हां मा कोई इंसान जिन्न भूत ना है मा अल्लाह जो घर मस्जिद ये हकीकी गाल तो बयान किया अल्लाह जो कुरान मुझे सामू पियो मा कोई इंसान जिन्न भूत ना है मा अल्लाह जो घर मस्जिद हो इन्हें जालिमन मुखे पलीत करे छड़ो इन्हें जालिमन मुखे वीरान करे छड़ो रोजाना रात तो रनियो करे होई मा रब के बनाई दी हो ओ मुझे अल्लाह जिया इन्हें मुखे पलीत क्यों मुझे रब तू इन्हें के छुगन के पलीत का जाए ओ मुझे रब जिया इन्हें मुखे वीरान क्यों मुझे रब तू इन्हें के घरन के वीरान का जाए तो आवाज खत्म थिया सुबह जो टाइम थियो असा उठया से गश्त जे लाए जहे दरवाजे ते वणो पिया इलाके जे जहे घर ते वणो पिया छा दिसऊं कोई भी इंसान सही सलामत ना है को अंधो आ को मंडो आ को टुंडो आ को काणो आ को बहरो आ को गूंगो आ कोई भी शख्स सही सलामत न हो मुसलमानों जेकरे हुजूर जी शफाअत खपे वथी त मस्जिद के आबाद मस्जिद की आबाद कबो इंशाअल्लाह अब आबाद कबो इंशाअल्लाह वो दुआ तो क्या इन मोहब्बत जे सदके क़यामत जे दिहाड़े तहां के आमिना जे लाल जी शफाअत नसीब थींदी मुझे साईं जे हथन मुबारकन सा रोज़े कोसर जा जाम नसीब थींदा जिंदगी बाकी मुलाकात बाकी मा जेको तुम अल्लाह से मंजूर और मकबूल फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन दुआ करो से अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद हे अल्लाह से जिन बानन मेहनत कई हिन प्रोग्राम के सजाए उन जी मेहनत के मंजूर और मकबूल फरमा जेका तुझा बाना कुरान बुधण जी नियत सा तुझे महबूब जी तारीफ बुधण जी नियत सा हिन महफिल में आया उन जे अचण के कबूल फरमा असा सभी जे गलतियों गुनाहन के माफ फरमा सगीरा कबीरा गुनाह माफ फरमा ज़ाहिरी मख्फी गुनाह माफ फरमा या अल्लाह असा जे हालत रहम फरमा असा जे अब्बे अम्बर जे हालत रहम फरमा असा जे बच्चन बारन जे हालत रहम फरमा असा के इहदिन सिरातल मुस्तकीम दे जिंदगी बसर करने की तौफीक नसीब फरमा पंजन वक्तन जो नमाजी बना नमाज बा जमात नसीब फरमा सुबह जे पहरन में शाम जे पहरन में कुरान पाक जी तिलावत नसीब फरमा या अल्लाह से जेका तुझा बानहा जेके तुझियूं बानियूं बीमार हैं सभिनी के शिफा कामिला आजिला मुस्तमिर अता फरमा दर्दमंदन जे दर्दन के दूर फरमा परेशान हाल बानहन जे परेशानन के दूर फरमा या अल्लाह पंजन सभिनी बानहन जी हलाल रोजी में बरकत नसीब फरमा असा सभिनी के हराम खोरी खां बचा ज़लालत ए गुमराही खां बचा या अल्लाह सा सभिनी के ज़ालिमन जे ज़ुल्म खां बचा जाबिरन जे जबर खां बचा हासदन जे हसद खां बचा दुश्मनन जे नजर बद खां बचा या अल्लाह
हिन दुआ में जेका तुझा बानहा शरीक हिन इन्हनि जा जेके मिट माइट अजीज करीब रिश्तेदार हिन फानी जहान के छड़े विया हिन या अल्लाह सभिनी जी मग़फ़िरत फरमा या अल्लाह सभिनी जी मग़फ़िरत फरमा या अल्लाह सभिनी जी मग़फ़िरत फरमा या अल्लाह असांखे आख़िरत जो फ़िक्र करण जी तौफ़ीक़ नसीब फरमा आख़िरत जी तैयारी करण जी तौफ़ीक़ नसीब फरमा या अल्लाह मौत जी सख़्तीअ खां बचा क़ब्र जी सख़्तीअ खां बचा क़यामत जी सख़्तीअ खां बचा जहन्नम जे अज़ाब खां बचा या अल्लाह कलमे जी ज़िंदगी ऐं कलमे ते मौत अता फरमा ईमान जी ज़िंदगी ऐं ईमान ते मौत अता फरमा क़यामत जे दिहाड़े पंहिंजे महबूब मदीने वारे साईं जी शफ़ाअत नसीब फरमा साईं जन जे हथनि मुबारकनि सां हौज़े कौसर जा जाम नसीब फरमा या अल्लाह असांजे ख़ाली हथनि के पंहिंजे नूर सां मुनव्वर फरमा असांजी ख़ाली झोलीअ खे पंहिंजी रहमत सां मुनव्वर फरमा या अल्लाह जेको घुरी सघिया हूं उहो बि अता फरमा जेको न घुरी सघिया हूं पंहिंजी रहमत जे सदके बे घुरियो अता फरमा या अल्लाह जॾहिं जहान छॾण जो वक़्तु हुजे मिटनि माइटनि सां मोकिलाइण जो वक़्तु हुजे बच्चनि खे यतीम करण जो वक़्तु हुजे घरवारीअ खे बेवह करण जो वक़्तु हुजे या अल्लाह दुनिया खां पर्दो मटाइण जो वक़्तु हुजे तोरे बारगाह में हाज़िरी जो वक़्तु हुजे या अल्लाह असां नंढनि वॾनि जवाननि पोढ़नि मौजनि अमड़नि भेनरुनि ऐं न्याणियुनि सभिनी जे ज़ुबाननि ते कलमो हुजे या अल्लाह सभिनी जो ख़ातिमो बिल ख़ैर हुजे या अल्लाह सभिनी जे ज़ुबाननि ते कलमो हुजे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।